नाज़रीन, इस्लाम कोट में गैर रजिस्टर्ड ऐं लोकल कंपनियुनि जे पाणी जो विकिरो जारी आहे, जंहिं सबबि केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, पर इंतिज़ामिया तरफ़ां को बि नोटिस न वरितो वियो। उन हवाले सां ॾिसूं था रज़ाक बजीर जी ही रिपोर्ट। असां इस्लाम कोट जे हिकु पाणी फैक्ट्री ते मौजूदु आहियूं। हितां जो इस्लाम कोट में केतिरा ई गैर रजिस्टर्ड फैक्ट्रियूं आहिनि जेके नाक़िस पाणी इस्तेमालु कनि थियूं। इन्हनि जा ऑपरेटर आहिनि उहे बि जेको क्वालिफाइड न आहिनि ऐं पाणी जे हवाले सां शहरनि जी केतिरी शिकायत आहे, पर अॼु ॾींहुं ताईं इंतिज़ामिया तरफ़ां को बि इन्हनि जी जेको जांच न कई वई आहे। अचो त पाण हिते ऑपरेटर आहिनि, उन्हनि खां मालूमात वठंदासीं त हू केतिरो TJ वग़ैरह ऐं केतिरो गैलन पाणी जे हिसाब सां रोज़ाना ठाहिनि था। हिते जे शहरनि ऐं हितां जा ऑपरेटर इन्हनि खां राय मालूम कंदासीं हिन जो मामले मुतलिक़ छा चवणु। भाई हिते जो कंपनियूं आहिनि गैर रजिस्टर आहिनि, असां इंतिज़ामिया खे अपील था कयूं त कंपनियुनि खे रजिस्टर कयो ऐं असांखे साफ़ पाणी फ्रेम कयो। नहीं, बिल्कुल सही ना है। सफ़ा नाजायज़ पानी, गलत पानी हले पियो। 2 ॾींहं हिकिड़ो ॾींहुं रहंदो आहे, ॿिए ॾींहुं कारो ज़हर थी वेंदो आहे। बिल्कुलु सफ़ा नाजायज़ केमिकल मिलाए, कलाक मिठो आहे त 2 कलाक खां पोइ ज़हर थियो वञे, 3 ॾींहं माण्हू पी बि नथो सघे, एॾो ग़लति पाणी आहे। नाजायज़ पैसा 30 रुपया वठनि पिया, 20 लीटर पाणी जा 30 रुपया वठनि। ॿिए ॾींहुं पाणी सफ़ा कंहिं तूबे में कोन्हे। हिकिड़ो ॾींहुं पीऊं था त साईं ॿिए ॾींहुं ॿिया पटड़ी तां लही। साईं हिते पाणी जेको बि रजिस्टर पाणी न आहे, पाणी सिहत लाइ इहो ख़राबु आहे। अव्हांखे जांच इहो पाणी जी कई वञे। जी बिल्कुलु, पाण हितां जे शहर वासियुनि खां हाल अहिवाल वरितासीं। इन्हनि जो इस्लाम कोट में मुख़्तलिफ़ पाणीनि जी फैक्ट्रियुनि मुतलिक़ इन्हनि जो चवणु आहे त इस्लाम कोट में जेके बि पाणी जूं फैक्ट्रियूं आहिनि अॼु ॾींहुं ताईं गैर रजिस्टर आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां अॼु ॾींहुं ताईं को बि तारुक नाहे वरितो वियो, जंहिंजे करे सिहत जे लाइ हानिकार पाणी जेको इहो शहर में सप्लाई कयो वञे थो। ऐं इन्हनि पुरज़ोर इंतिज़ामिया खे अपील कई आहे त इन्हनि समूरनि कंपनियुनि जी जांच करे शहरनि खे साफ़ सुथरो पाणी मुहैया कयो वञे। कैमरा टीम सां गॾु रज़ाक बजीर, बहरान TV, इस्लाम।